शाहपुर भरिसां टालके ठुल जे ॻोठ अमल खान जाफ़री जो प्राइमरी स्कूल उस्ताद तामून जाफ़री हिन जदीद दौर में भी बुनियादी सहूलतन खां महरूम आहे। स्कूल जी बिल्डिंग ज़बून हाल बणिजी वई। स्कूल वाशरूम वग़ैरह जी सहूलत खां भी महरूम आहे। प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग में पढ़ंदड़ ॿार फर्नीचर न हुअण सबबि पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि उस्तादनि ऐं शागिर्दनि वस वारनि खे मुतालबो कयो आहे त प्राइमरी स्कूल तामून जाफ़री में बुनियादी सहूलतनि जी खोट खे ख़त्म करे सहूलतूं ॾिनियूं वञनि। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करम।